मोरो खबर शामिल कर थी। मोरो सिंधमां जितां सिंध अल्ताफ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो बरसा शाहपुर जहानिया वेझो दौलतपुर थाने की हद में गुज़रियल कुछ ॾींहं सेठर बरादरी के ॿिनि धुरियुनि में हलंदड़ सरदारी वारी पग ऐं ज़मीनी तकरार तां मीर नसीर अहमद सेठर चेयरमैन सोशल एक्शन अलाउंस इनायत अली सेठर ज़िक्रुल्लाह सेठर ऐं पी.ए. फहद सेठर एहतजाजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़रियल ईद उल अज़हा ते ईद नमाज़ अदा करण लाइ असां अबाणे गोड मोहम्मद उमर सेठर ॾांहुं रवाना थियासीं त मोटरसाइकिल सवार हथियार बंदर असांजी रस्ता रोक करे असांखे अॻिते वञण खां मना कयो। असांखे वराणियो त असां नमाज़ लाइ था वञूं, जंहिं ते इन्हनि गाॾी न रोकण तां असां मथां फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंमें मौज़ाना तौर असां महफ़ूज़ रहियासीं। असांजी गाॾी खे शदीद नुक़सान रसियो आहे। हिननि वधीक चयो त असां मथां हमलो इरफान अली शाहणी जे चुर्च ते कयो वियो हो। ॿी तरफ़ असांजे मिस्किन हारी मथां गुज़रियल ॾींहुं बिना सवाज़ हमलो कयो वियो, जंहिंमें हू सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंजो इलाज पिणु जारी आहे। ॿिन्ही वाक़िअनि जी मुख़्तलिफ़ थाणनि ते FIR पिणु दाख़िल आहे, पर जवाबदार बाअसर हुअण करे पुलिस इंतज़ामिया कख बि बीणो नथी करे। हिननि वधीक चयो त असां हिन मीडिया जे तौसल सां सेठर ऐं सेठार तोड़े ॿियनि बिरादरियुनि जे मौज़ूज़िन ऐं समाजी ॼाण सुञाण धुरियुनि खे अपील था कयूं त किरदार अदा करे असां ॿिन्हिनि धुरियुनि विच में फ़ैसिलो रखायो वञे ऐं कंहिं वॾे नुक़सान खां बचायो वञे। हिननि IG सिंध पुलिस घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार SSP शहीद बनसीराबाद नौशिरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ जी घुर कई आहे। मीर मोहम्मद सेठर नसीर अहमद मुझो भाउ आहे, जंहिंते औकात सेठार नसीर अहमद जंहिंते कातलानो हमलो थियो ईदार ॾींहुं, उहो मुझो भाउ आहे। ही जेको मसइलो थियो नसीर साहब पंहिंजे मुंहुं पाण बयानु कयो ऐं ॿिया सभिनी दोस्तनि भाइरनि मिटनि माइटनि पूरे शहर वारनि खे ख़बर आहे त छा थियो ऐं कीअं थियो। मां जेकी ॻाल्हि कंदुसि अॼु जो जेको मुंहिंजो पंहिंजो जेको ॻाल्हि जो आहे मफ़हूम, उहो आहे त जेकी ॻाल्हि उन ॻाल्हियुनि खां पोइ या उन वाक़े खां पोइ सोशल मीडिया या फेसबुक ते कूड़ियूं ख़बरूं हली रहियूं आहिनि। हिकिड़ो त हमलो हू कनि, वरी ओचितो कूड़ो ड्रामो करे असांजे ई मथां चढ़त करे तकड़ में सोशल मीडिया ते कुझु दोस्तनि खे वठी करे किराए जा साफ़ी जमा करे हुननि खां जेको कमु था वठनि, त मां इन जे बाबति ॻाल्हाइणु चाहियां थो। हिकिड़ी आइडिया आहे हिते सरदार मोहम्मद उमर सेठर जी, मां इल्ज़ाम को तोड़ां, मूंखे 100% पक आहे त उहा शाहणी जे घर हलाई वञे थी। उहा जेका ID सभिनी खे डायरेक्ट करे थी त तव्हांखे छा करिणो आहे।